ज़िले कशमोर कंदकोट जे शहर करमपुर में बिजली अणलब ऐं नायाब थी वई आहे। करमपुर सिपको अमले जी नाअहली जे करे शहर जा केतिरा ई ट्रांसफार्मर सड़ियल आहिनि, जंहिंजे करे करमपुर शहर जी अधु आबादी हिन क़यामत खेज़ गर्मी में अज़ाब खेज़ ज़िंदगी हारण ते मजबूर आहे त ॿिए तरफ़ बिजली जी अणून सबबि शहर जे कारोबार खे कापारी नुक़सानु रसियो आहे। करमपुर सिपको अमले जी मुबैना लोभ करप्शन तोड़े गैर कानूनी कुंडनि जे करे क़ौमी बिजली जे नुक़सान सां गॾोगॾु ओवरलोड सबबि शहर जा ट्रांसफार्मर साड़ाया वञनि था, जंहिंजो अज़ालो तकलीफ़ ऐं पैसनि एवज़ शहर जी आवाम खे करणो पवे थो। ॿिए तरफ़ मिलियल ॼाण मूजिबि करमपुर सिपको अमले पारां माहिवार लखें रुपया गैर कानूनी उगाड़ी लाइ प्राइवेट माण्हू रखिया विया आहिनि, जेके क़ौमी बिजली जी भेल करण में का कसर नथा छॾनि। इहे माण्हू करमपुर सिपको अमले तोड़े सिपको जे मथे ऑफिसरनि लाइ खाटू फर्दनि जो किरदारु निभाए रहिया आहिनि। अहिड़े अमल सां करमपुर सिपको समेत मथे ऑफिसरनि जे बैंक बैलेंसनि में त इज़ाफ़ो थी रहियो आहे, पर वापदा जे इदारे जूं जड़ूं खसारे ऐं ख़ात्मे तरफ़ वञी रहियूं आहिनि। ॾुख जी ॻाल्हि इहा बि आहे त जंहिं महकमे में पकियूं नौकरियूं कंदड़ पघारूं खणंदड़ मुलाज़िम पंहिंजे ई महकमे खे नुक़सानु पहुचाइनि, तंहिं ते अफ़सोस ई करे सघिजे थो, छाकाणि त मथे हर महकमे में भाङे भाईवार ऐं करप्ट ऑफिसर वेठा आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान तोड़े वफ़ाक़ी वज़ीर पाणी ऐं बिजली खे घुर्जे त करमपुर में बदउनवानी में मुलविस सिपको अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर जी आवाम खे बिजली जी सहूलियत ॾियण सां गॾोगॾु क़ौमी बिजली जी चोरी वारे वहिंवार खे रोके ऐं इदारे खे मुकमल तौरु तबाह थियण खां बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।